बात तू न वनी जेको तोखे एड़ो अजीम इज्तिमा मिले। मां त चवां थो त कमर वारे पीर जे बच्चन जी भी रब दुआ न मोटाईंदो, पर लख माण्हू गॾु थींदा आहिनि इन्हनि में त के ॿिया बि त साले ईंदा, ॿिया बि अहिड़ा हूंदा जंहिंजी दुआ रब न मोटाईंदो। उन्हनि में के नंढड़ा नंढड़ा अहिड़ा ॿार बि उते बीठा हूंदा आहिनि, के पोइ अहिड़ा कुराड़ा जेके तोबूं करे चुका आहिनि उहे बि उते रोअंदा आहिनि वेठा उन राति। पोइ एतिरनि जी दुआ इहा खाली वेंदी? भलो अथई त इन राति को न को पंहिंजो इंतज़ाम कर, पंहिंजे रब सां ठहण वारी कर, पंहिंजे अलाह खां माफ़ी वठ। बाक़ी जेकॾहिं न पोइ जेके असांजा किरदार आहिनि, जेके असांजा हाल ऐं अफ़आल आहिनि, पोइ मुल्क जे हुकुमराननि जो हाल तव्हां ॾिसो पिया। असांजे मुल्क जे हुकुमराननि जेको असांजे हिन मुल्क सां हशर कयो आहे, जेको असां सां पर असां ख़बर न आहे अलाए बेहोशी जी ज़िंदगी था गुज़ारियूं, अलाए बेअकुली जी ज़िंदगी था गुज़ारियूं, अलाए बेवकूफ़ी जी ज़िंदगी। मां ॿियो मुल्क न घुमियो आहे, पर मूंखे रब करीम उमिरो नसीब कयो आहे। मां सऊदी ॾिसी आयो आहियां, मको मदीनो, जबल आहिनि, रुॻी जबल आहिनि, ज़मीन ख़ाली पई अथनि, पटनि जा पट पिया अथनि, हज़ारे किलोमीटर ख़ाली पिया अथनि, जबलनि जा जबल। अरे उन्हनि खे हिकिड़ी ताक़त, हिकिड़ो पैसो पेट्रोल जो, बाक़ी ॿियो पैसो त न। इन मके जे सदके, ॿियो मदीने जे सदके माण्हू काबो ॾिसण पिया वञनि, मुस्तफ़ा ॾिसण पिया वञनि। इन टिनि शयुनि मां हे कमाए खाइनि था, हितां जा माण्हू हुते हुननि जा नौकर लॻा वेठा आहिनि। पर हे जेको मुल्क आहे न पाकिस्तान, हिन जो चपो चपो सोनो आहे। सऊदी में जे मको न हुजई, मदीनो न हुजई, त पाकिस्तान सां या सऊदी न पुॼे। हिकु तेल छा, हिते हज़ारे खज़ाना आहिनि ज़मीन जे अंदरि पूरियल, ज़मीन में ॿाहिरि बि खज़ाना, हीअ ॿाहिरि बि सोना त अंदरि बि सोना। पर हिन जा ज़ालिम हुकुमरान ठहण खां वठी, पाकिस्तान ठहण खां वठी जो वेठा आहिनि, इहे अंग्रेज़नि जा एजेंट हिन मुल्क खे लुटण फुरण तबाह करण जे पुठियां तव्हां असांखे वेढ़ाए नास कयो अथनि। कंहिंखे हेठि पिया तव्हांखे विरहाइनि, भाई तूं पीपलो, तूं लीगलो, तूं फिलाणो, तूं फिलाणो, ऐं मथे सभु पाण में गॾु वेठा आहिनि। न मथे को लीगलो आहे न पीपलो आहे। इहो हिननि जो हिकिड़ो किरदार आहे ड्रामाई। पाण में जे न डायरेक्टर पर्दे जे पोयां वेहारे ऐं पाण में हो खिलंदा आहिनि वेठा। अरे तूं वञी ॿाहिरि अंदरि होॾे विलियल थींदे, तूं वञी हीरो थींदे, हे तोखे विढ़ंदो मारींदो, अंदरि खिली ॻाल्हाए ॿाहिरि मिली जुली ॿाहिरि अचे हिकिड़ो गुंडो थींदो आहे, ॿियो हीरो थींदो आहे, हिक ॿिए खे मारींदा आहिनि। ॾिसण वारा वात पटियूं वेठा हूंदा आहिनि। हे सभु हिननि जो हिकिड़ो डायरेक्टर आहे पर्दे जे पोयां। हे सभु पाण में ठहियल आहिनि, उते हिननि खे विराए ॾींदा आहिनि। अवाम में वञी तव्हां हीअं चवंदो, हे हीअं चवंदा, हे हीअं चवंदा, इन्हनि खे चरियो ऐं चूत करणो अथव, इन्हनि सां इन ज़िंदगी। बाक़ी न त तुंहिंजो मुल्क जेको हे ठहियो आहे, इहो ला इलाहा इल्लल्लाह जे बुनियाद ते ठहियो आहे। जॾहिं ठहियो हो उन वक़्तु मुस्लमाननि इहा घुर कई हुई त असां पंहिंजे अलॻि हिकिड़ो मुल्क चाहियूं था, जंहिं मुल्क में निज़ाम मुस्तफ़ा हुजे, जंहिं मुल्क में इस्लाम ऐं क़ुरान जो कानून हुजे, त असां मुस्लमान पंहिंजे इस्लाम ते ज़िंदगी गुज़ारियूं। पर इहा ॻाल्हि उन दौर जे बर्तानिया जे गोरे खे पसंदि न आई। हुन चयो ठीकु आहे, भला वरी बि मां हिननि सां का चाल खेॾां, छो त हींअर हिननि जो जज़्बो तेज़ आहे। मुल्क ज़रूरु वठंदा, पर चाल इहा खेॾां त हिननि खे दीन जो निज़ाम न ॾियणो आहे कंहिं बि सूरत। पोइ हुननि इहे माण्हू ख़रीद कया आहिनि जेके वेठा आहिनि, ऐं वक़्तन फ़वक़्तन रखे रखे उन्हनि जे ज़ुबान मां कुफ़्र बगिजी पियो वञे। हींअर ताज़ो जेको तव्हांजे मुल्क जो चीफ जस्टिस आहे, उन साॻियो ई वरी नाहक हिकिड़ो खणी कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे ख़ित्मे नबूवत जो मामिलो जेको आहे, पूरी दुनिया जे काइनात जे मुस्लमान मुल्कनि जे अंदरि पाकिस्तान खे इहो एज़ाज़ आहे। जॾहिं इहो बिल पास कयो त जेको रसूलुल्लाह खे आख़िरी नबी नथो मञे, सो मुसलमान ना है, काफिर। यो पाकिस्तान के अंदर पहिरियों बिल ने पूरी कायनात जे मुसलमान मुल्कन के अंदर इन पाकिस्तान यो बिल पास कयो। आई गैर मुस्लिम हर दौर में माना पयो तो हरबा हलाए तो यो बिल इन मुसलमानन का इन पाकिस्तान के मुल्क में खत्म कराए। बाकी हींअर भी कई मुल्क में कादियानी के काफिर, मुसलमानन में भी कादियानी के काफिर न चयो वेंदो आहे। उतां जा मज़हबी माण्हू चवंदा आहिनि गवर्नमेंट जो बिल पास थियल आहे। जे गवर्नमेंट जो बिल पास थियल आहे त उहो मुल्क पाकिस्तान आहे, पर इहो पेट में सूर आहे गैर मुस्लिमन खे। इहो बिल हिननि खां डराए ॾे, ख़त्म कराए।
ऐं हींअर इहो चीफ जस्टिस असां वटि अहिड़ी फतवा ॾिनी आहे त भाई इन कादियाननि खे मस्जिद ठाहिण जी बि इजाज़त आहे, तबलीग करण जी बि इजाज़त आहे, हर इदारो खोलण जी बि इजाज़त आहे, ऐं असांजे अक़ीदे सां हथ चुरान पिया कनि। भाईजान हिते जीअणो आहे त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे लाइ जीअणो। जीअण जा ॾींहं थोरा अथव, मां उहो सॼो तव्हांखे बुनियाद ॿुधाए चुको आहियां, पर जे रुॻी हिन दुनिया